जसकम चेयरमैन सनान खान कुरैशी सिंध में महंगाई बेरोजगारी बदमनी मंशियात फरोशी के खिलाफ 17 मई ते नवाब शाह में रैली कढण जो ऐलान कंदे चयो आहे त धरतीअ खे मां समझंदड़ समूरन सिंध वासियुनि खे रैलीअ में शिरकत जी दावत ॾियूं था। जसकम चेयरमैन सनान खान कुरैशी सिंध में महंगाई बेरोजगारी बदमनी ऐं मंशियात फरोशी खिलाफ 17 मई ते नवाब शाह में रैली कढण जो ऐलान कंदे चयो आहे त धरती खे मां समझंदड़ समूरन सिंध वासियुनि खे रैलीअ में शिरकत जी दावत ॾियूं था। दौड़ में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे सनान खान कुरैशी जो चवणो हुयो त सिंध हिन वक़्तु ॾुखी सूरत हाल मां गुज़री रही आहे। सिंध वासियुनि खे मुतहिद थियणो पवंदो। जसकम चेयरमैन जो वधीक चवणु आहे त तेल अघनि में वाध खिलाफ़ हर माण्हू खे आवाज़ उथारणो पवंदो। धरना हणी रोड रस्ता बंदि करण बदिरां माण्हू पंहिंजे घरनि ॿाहिरां निकिरी एहतजाज रिकॉर्ड कराइनि। आम ख़बर खान नाज़रीन अवां खे अपडेट कयूं पिया। जसकम चेयरमैन सनान खान कुरैशी सिंध में महंगाई बेरोजगारी बदमनी ऐं मंशियात फरोशी के खिलाफ 17 मई ते नवाब शाह में रैली कढण जो ऐलान कंदे चयो आहे त धरतीअ खे मां समझंदड़ समूरन सिंध वासियुनि खे रैलीअ में शिरकत जी दावत ॾियूं था। आम ख़बर खान नाज़रीन अवां खे आगाही ॾियूं पिया। जसकम चेयरमैन सनान खान कुरैशी सिंध में महंगाई बेरोजगारी बदमनी ऐं मंशियात फरोशी के खिलाफ 17 मई ते नवाब शाह में रैली कढण जो ऐलान कंदे चयो आहे त धरतीअ खे मां समझंदड़ समूरन सिंध वासियुनि खे रैलीअ में शिरकत जी दावत ॾियूं था। आम ख़बर खां अवां खे अपडेट कयूं पिया। जसकम चेयरमैन सनान खान कुरैशी सिंध में महंगाई बेरोजगारी बदमनी ऐं मंशियात फरोशी के खिलाफ 17 मई ते नवाब शाह में रैली कढण जो ऐलान कयो आहे।